मोबाइल फ़ोन ने सीएसएस करने वाले नौजवान की ज़िंदगी लुटेरों के हाथों छीन ली। शहदादकोट के लिगारी मोहल्ला का रिहायशी 35 साला सीएसएस स्टूडेंट अमानुल्लाह वलद असदुल्लाह बिरोही अपने ही मोहल्ले में अपने ही घर से कुछ दूरी पर गुज़श्ता रात 10 और 11 बजे के बीच में दोस्तों के साथ रूटीन के मुताबिक रेलवे स्टेशन के करीब बैठा था कि न जाने कहाँ से 3 नामालूम मुसल्लह अफराद मास्क पहने पहुँचकर गन पॉइंट पर उनसे मोबाइल फ़ोन्स और नकदी छीन कर जाते हुए अमानुल्लाह बिरोही पर गोलियां फायर करके बेदर्दी के साथ उन्हें कत्ल करके भाग गए, जबकि बी सेक्शन पुलिस बजाय कातलों की गिरफ्तारी के उल्टा कत्ल होने वाले अमानुल्लाह बिरोही के दोस्तों को गिरफ्तार करके परेशान कर रहा है। शहदादकोट लावारिसा मुंहिंजो पुटु तालीम याफ़्ता आहे, सीएस तालीम करे पियो। मां सां ज़ुल्म कयूं न, हिते थाणो आहे, हिते दाद नंगरी चरबट राजा वारो राज हले थो पियो। हे पुलिस न आहे, हे पुलिस आयो आहे असांखे ठला दिलासा ॾेई त हे हड़ताल ख़तमु थिए, पर हाणे मुंहिंजो पुटु वियो मोटी न ईंदो। भली हिते 10 ॾींहं धड़ो हूंदो, लाश रखियल हूंदो, माल न, पर थाणे ताणी बि मां धरणो हणंदुसि। उते मुंहिंजा बिरोही आहिनि, ओसि ताणी बि मां बी सेक्शन ताणी बि वेंदुसि। बाक़ी हे मूंखे अटकल न ॾेखारीनि। मुंहिंजो जहिड़ो सड़ी पियो आहे अंदरि, भाउ आहे मुंहिंजो पुटु गबरू जेको कातिलनि मारियो आहे, पोइ बि हे अञा असांखे ॾटा था ॾियनि। गुज़िरियल रात 10:15 बजे वाक़ियो पेश आयो जो मुंहिंजो भाउ पंहिंजे ॿिनि दोस्तनि सां पंहिंजे ॿाहिरि जेको आहे सो हवाखोरी जे लाइ तफ़री जे लाइ वेठो। 2 नामालूम हथियारबंद अची करे जिन्हनि मोबाइल 3 नामालूम हथियारबंद जेके आया जिन्हनि खां मोबाइल ऐं पर्स फुर कयूं ऐं मुंहिंजे भाउ खां फुर करण जी कोशिशि कयूं, जेको न ॾियण जी सूरत में मज़ाहमत जी सूरत में उनखे सिधी गोलियूं हणी उनखे जांबह करे विधऊं। उनखां पोइ असां पुलिस में अची करे कंप्लेन कयो आहे। पुलिस खां असांखे कोई बि ख़ातिर ख़ातिरदारो कोन थियो आहे। आसरा आहिनि, असां इन आसरनि ते कोन पवंदासीं। अंधेर नगरी चरबट राज जेको आहे सो पुलिस जो निज़ाम लॻो पियो आहे। हीअ मैयत रखी वेठा आहियूं। असांखे घंटो 24 घंटा गुज़रंदा, जेकी अल्टीमेटम ॾींदा उन अल्टीमेटम तहत मैयत पियो हूंदो। घंटे जो चवंदा त घंटो 24 घंटा त 24 घंटा मैयत पियो हूंदो। मैयत कोन खणंदासीं। असांखे शहर में अमुन खपे। शहर जो अमुन हथ वठी ख़राबु कयो वियो आहे ऐं पुलिस इंतिज़ामिया जे थ्रू ई ख़राबु कयो आहे। मूंखे कॉल आयो, घंटो हिकिड़ो अॻ में हे वेठा हुया पंहिंजे घर जे ॿाहिरि। मां क्रॉस करे आयुमि, मां शहर कंहिं कम सां स्टोर ते। उन खां पोइ मूंखे 40 खां 50 मिंट खां पोइ कॉल आयो आहे यार अमान खे जेको आहे तव्हांजे दोस्त खे जेको आहे त गोली लॻो आहे। त मूं सम्झो को ॿियो हूंदो आहे, छो थोरी देरि अॻ में मां ॾिसी आयुमि वेठा हुया पंहिंजी संगत सां खिलबो कनि पिया। पर मां पोइ बि चयो शहर जो आहे को बि आहे। मां सिविल अस्पताल पहुतमि। सिविल अस्पताल पहुतमि त उते पुलिस जो को बि नुमाइंदो न हुयो। अमान उते जेको आहे लावारिसनि वांगुरु पियो हुयो, डेथ करे वियो हुयो। उनखे गोली जेको हार्ट जे मथां लॻल हुयो। आज सुबह फजर से ताहाल मुतवफ़ी के वर्सा शहर के मुख्तलिफ सियासी जमायतों के रहनुमा और शहरियों समेत बिरोही बिरादरी के अफराद सैकड़ों की तादाद में शहर के कोटमोटी चौक पर शामियाने लगाकर लाश रख कर धरना देकर इंसाफ के लिए बैठे हुए हैं, जबकि दूसरी जानिब SSP कंबर शहदादकोट समेत मुंतखब नुमाइंदों से कोई भी एहतजाजी जगह पहुँच कर मजलूमों से मिलना गवारा नहीं समझ रहा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।